बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार लिसत यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं त मां पूरे पाकिस्तानी क़ौम खे फ़लस्तीन जे हवाले सां गुज़ारिश कंदुमि त फ़लस्तीन जे लाइ दुआऊं घुरनि ऐं फ़लस्तीन जी कामयाबी जे लाइ दुआऊं घुरनि। इसराइल जेको हिकु ज़ालिम उनजो रवैयो आहे ऐं जेको फ़लस्तीन सां केतिरनि सालनि खां वठी फ़लस्तीन जे मथां इसराइल जो जेको ज़ुल्म आहे पूरी दुनिया ॾिठो आहे, लेकिन हिन दफ़े जंहिं तरीक़े सां फ़लस्तीनी पंहिंजे मक़सद जे लाइ ऐं पंहिंजे इस्लामी हिकु नारे जे हवाले सां जेके मुक़दस जॻहुनि उन्हनि खे बचाइण जे हवाले सां, पंहिंजी जाननि खे बचाइण जे हवाले सां ऐं हिकु मुस्लमान जे जज़्बे खे उजागर करण जे हवाले सां जेको हुननि जो जेको अमल आहे उनखे पूरी पाकिस्तानी क़ौम न पर पूरी दुनिया में जेके मुस्लमान रहंदा उहे सलाम पेश कनि था ऐं दुआऊं आहिनि सभई मुस्लमान जेके बि हिन धरतीअ ते वसनि था त फ़लस्तीन खे अलाह पाक ज़रूरु कामयाबु कंदो ऐं मुस्लमान मुल्क उन जे लाइ हर तरीक़े सां माली इमदाद कनि ऐं उन्हनि खे हर तरीक़े सां सहूलियत ॾियनि ऐं उन्हनि जी मदद करण जे लाइ आॾाह अचनि। उनखां बाद में जेको अॼु पाकिस्तान जी क़ौम ॾिठो प्रैक्टिस एंड प्रोसीजर जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में लाइव जेका प्रोसीडिंग थी, जंहिंमें चीफ जस्टिस कादी फ़ाइद ईसा साहब जे सरबराही में 15 रुकनी बेंच यानी फुल कोर्ट सुप्रीम कोर्ट जेका ॿुधणी कई उनजो अॼु इख़्तिताम थियो। शायदि सुभाणे इम्कान आहे त उनजो फ़ैसिलो अचे। फ़ैसिलो त जीअं काज़ी साहब जो हिकिड़ो ज़हन ठहियलु आहे त उन हवाले सां ईंदो, चाहे कानून जी लताड़ थिए, आइन खे मजरू कयो वञे, यानी पूरी 23 करोड़ आवाम खे कंहिं बि तरीक़े सां शिकस्त अचे, लेकिन काज़ी साहब जो पंहिंजो हिकिड़ो ज़हन आहे त हू सही आहे त हू बसि हिकिड़ो ई सही आहे। इन करे हुन फुल कोर्ट बेंच जे अंदरि इहो हिकिड़ो ज़हन ठाहे छॾियो आहे त मां जीअं चाहियां थो तीअं थिए। चवे थो त डेमोक्रेटिक सिस्टम जे हवाले सां त डेमोक्रेसी अचे, लेकिन हुनजो हिकिड़ो ज़हन इहो आहे त जीअं मुंहिंजो ज़हन ठहियलु आहे उन ज़हन जे हवाले सां ही तमामु सही एक्ट आहे प्रैक्टिस एंड प्रोसीजर जो, इन करे सॼे सिस्टम खे ओॾे ई खणी वञा। इहो हिकिड़ो ज़हन ठहियलु आहे काज़ी फ़ाइद ईसा साहब जो, जेको पूरी पाकिस्तानी क़ौम इन शइ खे ॾिसे थी। सलाम पेश कजे थो जस्टिस मुनीब अख्तर साहब खे, जस्टिस एजाज़ुल हसन साहब खे, जस्टिस आयशा मलिक साहिबा खे, त तमामु बहितरीनु जजिस आहिनि जिन खे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस बार बार टोकियो बि बार बार, लेकिन जस्टिस मुनीब अख्तर साहब उनखे हिकु दफ़ो वार्न कयो त जेकॾहिं मूंखे सुवाल न करणु ॾिनो वियो या मूंखे इन अहिड़े क़िस्म जी मुंहिंजी मुदाख़लत कई हुई, टोकियो वियो त मां बेंच में विहण खां इनकारी थी सघां थो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खिली मज़ाक़ी करे ऐं उनखे टाल मटोल कंदो रहियो माहौल खे, त जीअं कंहिं तरीक़े सां हिन फ़ैसिले खे आर्ग्यूमेंट खे फाइनल करे ऐं मां पंहिंजो मक़सदु हासिलु करे सघियां। नवाज़ शरीफ़ साहब खे कंहिं बि तरीक़े सां इहा क़ौम रद्द करे चुकी आहे, चाहे तव्हां हज़ारे फ़ैसिला हुन जे हक़ में ॾियो, लेकिन नवाज़ शरीफ़ साहब खे इहा क़ौम इमरान ख़ान जी भेट में रद्द करे चुकी आहे। काज़ी फ़ाइद ईसा साहब जे लाइ त तमामु आसान आहे नवाज़ शरीफ़ खे सुरखरू करण जे हवाले सां। मां गुज़ारिश कंदुसि चीफ जस्टिस कादी फ़ाइद ईसा साहब खे, तव्हां पूरनि फ़ैसिलनि खे जेके नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु आया आहिनि तव्हां उनखे छॾे ॾियो, लेकिन सिर्फ़ु हिकिड़ो फ़ैसिलो तव्हां हिन क़ौम जे आॾां लाइव कवरेज करे नवाज़ शरीफ़ साहब खे घुराए करे पंहिंजे साम्हूं सुप्रीम कोर्ट जे साम्हूं सिर्फ़ु हुन खां मनी ट्रेल जेके पानामा लीक्स जे हवाले सां जेको इंकशाफ़ थियो, इंटरनेशनल इंकशाफ़ हो, उनखे घुराए नवाज़ शरीफ़ साहब खे सिर्फ़ु हिन वक़्तु बि फ़ैसिलनि खे बि छॾे, पोयनि फ़ैसिलनि खे छॾे करे हिन वक़्तु बि हुन मियां नवाज़ शरीफ़ साहब खे घुराए करे पुछे त इहे क़ौम लाइव कवरेज ॾिसे थी, सिर्फ़ु तव्हां मनी ट्रेल पाण ई पंहिंजी फैमिली मेंबर्स जेके आहिनि उहे तव्हां ज़ाहिर कयो त तव्हां प्रॉपर्टी किथां आंदी, त इहा क़ौम लबैक कंदी उन काज़ी साहब जे फ़ैसिले खे, जेकॾहिं लाइव कवरेज हलाए करे नवाज़ शरीफ़ साहब खे अहिड़ो मौक़ो वरी बि असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं, तव्हां हुनखे ॾियो। लेकिन इहा कहिड़े क़िस्म जी हिकिड़ी पोज़ीशन आहे त पार्लियामेंट खे सुप्रीम कोर्ट जे हवाले सां हिकु एक्ट ठाहिण जी इजाज़त ॾेई करे ऐं काज़ी फ़ाइद ईसा साहब उन फ़ैसिले खे लबे करण जे हवाले सां चवे थो फ़ैसिलो ईंदो, पूरी क़ौम पढ़ंदी, उन ते तज़िया कंदी ऐं जेके एंकर्स आहिनि मीडिया पढ़ंदी, वकील पढ़ंदा पूरे पाकिस्तान जा, तव्हां असां सभु पढ़ंदासीं, उन ते तज़िया कंदासीं, उहो त बाद में जॾहिं फ़ैसिलो ईंदो उनखे ॾिसंदासीं। लेकिन हिन प्रोसीडिंग जे दौरान पूरी क़ौम जस्टिस एजाज़ुल हसन साहब खे, जस्टिस मुनीब अख्तर साहब खे, जस्टिस मदन अली नक़वी साहब खे, ॿियनि जजनि खे, जस्टिस आयशा मलिक साहिबा खे, सभिनी खे सलाम पेश करे थी त जहिड़े तरीक़े सां हुननि 23 करोड़ आवाम जो केस बेंच में वेही करे उनजो दिफ़ा कयो क़यामत ताईं, जेसीं ताईं पाकिस्तान आहे इंशाअल्लाह ताला क़यामत ई रहंदो, क़यामत ताईं हिननि जजनि जो नालो हिन क़ौम जे दिलनि में रहंदो।